थकल हो जेके नबी साईं जा आशिकन उहे बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़न। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व असहाबी व आलि बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुबारक गावा जदो इंसाफन के जो खैरात के मौके ते रहमत बरकत हिदायत नूरानत वारे कुरान के पढ़ायो थव जो जाते कुरान पुजंदो आ उते रंग लगंदा। सुभान अल्लाह क्यों डाढिया मानू इतरा ना आयान जेके मलाइका आया वकोड़े आने न इलाके के कुरान मजीद बुधण जे लाए आसमान को मलाइका लई आयान जो कुरान नसीब थींदो आ कलमे वारन वडे बख्त वारा। कुरान जो सडो जतो ही साहब इए समझो जना जन्नत जो सडो आ छो त जन्नत वारी वाट कुरान मजीद आ। कुरान को बाहर वञा कुर्सी तो ला मस्करियूं टप्पा नाच असां वटि न आहिनि। सचो सौदो कुरान ऐं सुहिणे नबीअ जो फरमान। समूरन के पाड़े वड़े वारन के अर्ज तो कया तवा नजर क्यों कुरान ते त कलाम कंजो आ। दावत हुजे न हुजे कुरान जे सडे ते अचो। कुरान जो सडो जन्नत जो सडो आ। जन कुरान जी दामन वती उहे कामयाब थी आ। अज मरहूम रसूल बख्श रहमतुल्लाह अलैह ऐं मरहूम अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे कब्रनि ते रहमत जो मींहुं थो। हो चवंदो मां कीअं वञा मां कीअं वञा मांखे दावत कान्हे। ओ पाड़े ओड़े वारो समूरन के दावत तो कयां जो कुरान भी ॿुधो खैर भी अची गिरहो खादियूं वञो त झोलियूं तव्हांजूं रहमत सां माला माल थी वञो। सॾे थो कुरान सॾे। ये कामयाबी वारी वाट उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम। कुरान पढ़ा त मरी वेलन ते त रहमत पर जीअरन ते भी रहमत। सालन को पोइ आयो 15 साल अगु हिते जलसो थियो हाजी साहब घुरायो वरी अज आया कुरान बुधाए।
उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून। उही हिदायत वारान जेके पालनहार जे वाट डसल ते हली रहियान। ओ मुंहिंजा सोना पैगंबर इन्हनि खे मुबारक ॾे, इहे कामयाब थी वई। कामयाबी खपई त क़ुरान ॾे। उताक छॾे अच, बिस्तरो छॾे आओ, दुकान छॾे आओ, होटल छॾे आओ, घर छॾे आओ। अल्लाह इन जो पढ़ण त मथे पर ॿुधण अञा मथे। पर मारे तक जेके इन जी ज़ियारत था कनि उन्हनि खे भी खाली नथो मोटावई, जो त रहमत जो मरकज़, रहमत जी खान जो क़ुरान। अची ॾाढी थी वई, अञा क़ुरान न सुञातुई। को कंहिंजे आॾो झुकियो पियो आहे, को कंहिंजे आॾो झुक उन्हीअ जो आॾो जे पाणीअ जे कतरे मां लखनि जो लाल बणायो थी। इज़त जंहिं तुंहिंजी क़ुरान जे करे, सोणे नबीअ जे करे एॾी कई आहे, जो मलाइक बि तुंहिंजे अॻियां नौकर करे बीहारिया। तू वञे काॾे थो? सोने सिद्दीक़ क़ुरान जी वाट वती, सोने उमर क़ुरान जी वाट वती। अरे नबी असां भी सच्चा। अज रोज़े में भाकुर पातियूं पिया थी। हज़रत उस्मान जो क़ुरान पढ़दे शहीद थियो आ, उहे रत जा कतरा क़ुरान दे लगा। अञा वञो अजाब घर में मदीने आलिया में माडे कंडियो, उहे रत जा कतरा त क़ुरान दे लगा बयान। जान ॾिनई पर चओ क़ुरान न छॾई। घर वेठे मिलियो आ कदुर कोने। सदको अञा सोने अली अदम उनखे भी 21 रमज़ान ते शहादत। हज़रत उमर के पहिरीं बार मथे शहादत। 10 बार मथे हज़रत हुसैन जी शहादत। चओ असां सहाबा जा भी गुलाम आहियूं, चओ अहल बैतन जा भी गुलाम। चार ॾींहं हयाती वञे काॾे थो? हो हुन जी गिला, हो हुन जी, हे छा थो करे? जा घड़ी हयाती मिली थी, उन्हीं रब के राज़ी कर जे पाणीअ जे कतरे मां लखनि जो लाल बनायो थी। वो हिन क़ुरान में तो चए जेके बाना मां खे राज़ी कंदा, मां रब भी उन्हनि खे राज़ी कंदो। इंशाअल्लाह हवा उहा ॾखण जी लहंदी जो ॾुख ई लही वेंदी क़ुरान जे बरकत जे करे। ही वाट थी क़ुरान वारी। पंधु करे आयो आए मानी दई न खां वधीक रोज़ रब घर तो करावई। पर छो पंधु करे आए विख खणी आयो आए तो क़ुरान मजीद वनी बुधा मन अल्लाह राज़ी थी। कंहिंखे राज़ी करण आया जेके रब के राज़ी करण आया हथ मथे कर। वरी रब छा चयो क़ुरान में? या
अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना। हिक लफ्ज भी कुरान खां बाहर वञा। अल्लाह से बरकत। अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी लाउड भी चे तो छड़ दाला पूरो कलाक कुरान बुधाइनो मां और नबी जो शान सहाबा जो शान आल बैतन जो शान शहीदन जो शान अबे अम्मा जो शान। इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। क़यामत वारे ॾींहुं कुरान वारे के रब सॾु करे चवंदो ऐ पंहिंजे नफ़्स जूं ख़्वाहिशूं कटे पंहिंजे रूह के मुझे कुरान सां राहत ॾियारण वारा मोट मुझे तरफ दुनिया में तो राज़ी कयो। अॼु आ त मां अल्लाह तोखे राज़ी कया। उहा भी तो घड़ी हुई। मुल्क जो मालिक तोखे चए अचो त राज़ी कया। वदखुली फी इबादी वदखुली जन्नती। मिठे कुरान जे करे छड़ो हिकड़ो झूठो तो अचे थधी हवा जो थक ही लही तो वने। ही हवा कुछ भी ना है। हवा जदी जन्नत जे दर ते पुगे और थधी हवा लगाई उम्र जा दुख घड़ी में लही। मजा थी उते रब चंदो खास मुझे बानन जे टोलीअ में शुमार थी हाणे दाखिल थी जन्नत में त दुख लाए छड़िया। गालायो ना दा कुरान बुधणो तवे इंशाअल्लाह कलाक में पिंडाल भरजी वेंदो। सुभान अल्लाह। कुरान सिकींदो आ मोमिन के चवंदो घर कीअं विया उता किथे कीअं विया उते वञा जाते रहमत वस। मेहमान थी जो आया छड़ वडाई आकर छड़ वो कर जेको उते कम जई। तड़ी ताजे नबी के रब जो कुरान में वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला। तू असा सब कुछ चौंदा इते आ मौलाना जो सब कुछ उते कादे जो आखिरत जाते हमेशा जन्नत में मजा मान को जन्नत मानता नवारो ही न हुंदुई। अरे जाते वलियन जी ज़ियारत इमामन जी ज़ियारत नबीयन जी ज़ियारत सोने नबी जो दीदार नबी संजो भाकुर पर अल्लाह जे साथ जो भी उते मुवैदन मोमिनन अमलन सालिन करण वारन के रूबरू दीदार दी। इते अखिन में ताकत कोने उते एरियूं अखियूं रब दींदी जैसा रब जो रूबरू दीदार कर। थकल हो ॾाढा त कर सुभान अल्लाह। पढ़ा कुरान नथा ॻाल्हायो भला दुआ घुरा छा पढ़ा माण्हुनि खे मस्करी थी वणे कुरान नथो वणे लहू क़बर में त ख़बर पवे न। कुरान रत जा दरिया पार करे आयो तो के कुरान न वणे जाओ पंजे किस्मत। उमर फारूक जेड़े जवान अल्लाह
शहादत जी मंज़िल माणी सदको वञा जन जे नाले तां नबी साईं जो चाचो अमीर हमज़ो 11 टुकड़ा थियो नक जी चोटी कपी वई कनन जूं पापड़ियूं कपियूं वयूं हेरे कन्नी जाए सीनो मुबारक चीरोयो हिंदा नाले सां औरत गले जेके पई चबाड़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चाचो कुर्बान थियो जो सोने मोहम्मद जे दीन जे दीन न तो वणई कुरान तौहीद हुजूर जी गुलामी सजो डी हिक बेजा ऐ बथा कढूं हे जाए सोचे वठ एड़ियूं एड़ियूं अस्तियूं कुर्बान थी वयूं इमाम हसन हुसैन जेड़ा जवान शहादत जी मंज़िल माणे या माडे कंडी जाए जंगे ला टोलन जा टोला मानू मंज़िलूं करे सोने अली दे इंदा ता हसन हुसैन जो दीदार करण आया कदर कर कुरान जो बदर जो मैदान खून सां गाड़ो उद जो मैदान खून सां गाड़ो करबला जो मैदान खून सां गाड़ो वो कुरान हजरत उस्मान गनी जी तिलावत पियो करे वो खून सां गाड़ो एड़ियूं एड़ियूं अस्तियूं कुरान तो कुर्बान थिया जो जान दिनऊं न नबी जी गुलामी छड़ियूं न कुरान जी दामन छड़ियूं जो ये कलाक कुदा कम पुछ दमा मरा त जन्नत इंतजार में आ ना बिस्तोन जे लाया जे में बगाड़ूं इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात थकलो मां कुराड़ो दर्द सां तो ॻाल्हायां रब जी फज़ल सां हाजी साहब ही अणगुरी खिदमत करे हिन जे करे जो त मोमिनन के बच्चन को बारन को माल को जान को जो कुरान अधिक प्यारो आ हाँ उहे भी त जवान आ जन सिर कटाया पर कुरान जी दामन न छड़ियऊं ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो सारी दुनिया रब को घुरे थी रब ॾे थो पर जेके रोज़ानो कुरान था पढ़नि उन्हनि खे अण घुरियो थो अल्लाह पंहिंजे खज़ाने मां रिज़्क़ ॾे कुरान वारनि खे अण घुरियो थो ॾे सॼी दुनिया जे जन्नत वञो जन्नत अबा ॻाल्हाए न पर जन्नत इंतजार में आ त कदी ईंदा रोज़ानो कुरान पढ़ण वारा सॼो ॾींहुं ज़बान ते गारियूं गिला पर आजा ऐब अंदर में हिक ॻाल्हि ज़बान ते बि बिस्त कीअं मिले बिस्त उन्हनि खे मिलंदो जो जेके उथे वेठे बीठे रब खे याद बकम खणी आ माडे इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात फलहुम अजरुन गैरु ममनून अणगणियो अजुर ॾींदो मान अणगणे अजुर जी मुराद थी रब वटि चओ जन्नत ईमान कामिल अमल सालिह ईमान कामिल माना यकीन अल्लाह ते
नफे जो नुकसान जो इज्जत जो जिल्लत जो मौत जो हयाती जो हिकड़ो ही मालिक आ जो जेको खालिक आ समूरन जो मालिक भी उहो उहो थी जे इज्जत ॾिनी थी मोटी अज दीन कुर्बाननि सां आयो आ मुफ्त में जन्नत न मिलंदी 1400 साल अगु रब कुरान में बुधाए छड़ियो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ सुभान अल्लाह कर दादा वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजूइ वनक्सिम मिनल अमवाल वलअन्फुस वस्समरात माना गया तो अंदर उठरे अमड़ियों घरन में जो कुरान बुधन उन जे मथों रहमत जो मींह थो वसे हेरे कंडे दोस्त घर छड़े इन पिंडाल में आयान झोला रहमत सां भरजिन थियूं पर हो जवान जेके दुनिया में लड़े विया अदो रसूल बख्श रहमतुल्लाह अलैह ऐं अदो अब्दुल हई रहमतुल्लाह अलैह अज उन्हनि जे कबरन ते कुरान जे करे रहमत जा ककर था तू गाड़े थो वञे चेथो पुटन में आजमाइंदो माव मालन में जानन में बुखा दई दुख दई आजमाइंदो माव पर जेके चो फसल जई तबाह कंदो माव हेरे तक अगुई कुरान में 1400 साल अॻु में बुधाए छॾियई पर कमाए उहे विया बिशारत उन्हनि खे थी मिले जन्नत जी जन सब्र कयो सब्र आहे कोन को थो चए अली खे नथा मनन को थो चए नबी खे नथा मनन जो ही उहा जमात असां अली साईं जा भी नौकर त नबी साईं जा भी नौकर सुभान अल्लाह कर ॾाढा नबी जा आशिक़ उहे थी जन कुरान सुञातो आ सुने अली जा आशिक़ उहे थी जो जन जे सीनन में भी कुरान जो ज़बानन ते भी कुरान हजरत हुसैन जा आशिक़ उहे थी जो जेके निमाज़ी क़यामत वारे ॾींहुं इमाम हसन हुसैन अली साईं जे भाकुर में जो निमाज़ी हूंदा निमाज़ी हे तो जे करबला में इमाम हुसैन निमाज़ को आयो छाजी निमाज़ कबर में लह त खबर पई ना सोने हुसैन चयो जान कुर्बान करे सगां तो बच्चा कुर्बान करे सगां तो वतन छड़े आया परवाह नाए न माल ते नजर न वतन ते नजर न जान ते नजर बीबियों खीमन में न बीबिन ते नजर न पानी ते नजर न मानी ते नजर हजरत हुसैन जी बुधो जतो हिसाब बिन शइन ते नजर आई एक निमाज ते बे शहादत ते निमाज आहे हुसैनी उहे जन जो सीनो कुरान जे नूर सां रंगियल इमाम हसन हुसैन जड़ी जाया सजे कन में आजान नाने मोहम्मद जई खबे कन में तकबीर नाने मोहम्मद जई बिनी जा नाला चो नाने मोहम्मद पान रखा पेरे पुट जो नालो सोने अली रखियो नबी तो जे अली मुबारक दी नालो छा रखियो दीजे हरब माना जंग जो सोनो अली जो जंग सां वडो शौक
नबी तो जय अली इन जो नालो मां हसन तो रखा वडे जो हसन चो नंढे जो हुसैन बुधो जतो हिसाब हे कुरान हथन में आ इन बिनी भांजा मोहांडा चो नाने मोहम्मद जे मोहांडे कंहिंजे मोहांडे नबी सही हुजूर साईं हसन हुसैन जे चपन मुबारकन के चूसींदा जी असां खारका चूसींदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मारे करनी जाए हसन हुसैन जे जुल्फन के सिंगंदा साहबी ता चौन छाजे करे सिंगंदा चई तवां राबेल ऐं गुलाब जा गुल सिंगो गुलन मां गुलन जी खुशबू अचे मां मोहम्मद हसन हुसैन जे जुल्फन के सिंगंदो इन माना ने मोहम्मद के जन्नत जी खुशबू ईंदी आ जेके नंढी उम्र में 7-8 सालन जे उम्र में कुरान जा हाफिज बणी हजरत इमाम हसन हुसैन के अम्मा फातिमा पींगे में सुमारे लोली दे भी कुरान बोली भी कुरान चौजोली भी कुरान पींगे में सुमारे पई चवे यासीन सुभान अल्लाह डरिया थकल लाइशा अदरा था मोटम जलसे दे वरी निकरी था पाऊं यो मिठो कुरान आ जेको पढ़जे थो त चो हिन दुनिया जे मथां आयल अज़ाब रब कुरान जे करे डारे बच्चो पियो आहे कुरान जे करे अल्लाह यासीन हुआ जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई आ टे कुल पढ़ खत्म जो सवाब हिकड़ो दफो यासीन पढ़ ॾहनि कुरान जे खत्मन जो सवाब थी यासीन कुरान जी दिल थी यासीन पढ़ण जे करे मुसीबत ईअं डरी वेंदई जी तेज हवा में चौ कख उॾामी वेंदा असुर थींदो लट कंदो सिधो होटल छाजी नमाज छाजी तिलावत सुबह असां कुरान पढ़ी नमाज पढ़ी कुरान जी तिलावत करे निकरी पओ औला कम भी रब कुरान जे करे सवला करे छड़ी 7-8 सालन जे उम्र में बई बार कुरान जा हाफिज थिया यो छो हेरे करने मारे ओ चाचा नाने मोहम्मद वट कुरान अबे अली वट कुरान जो अम्मा फातिमा वट कुरान उहा अम्मा फातिमा जेका रात जो मसलो विछाए हेडो सुनो अली मसले ते आ हेडो अम्मा फातिमा कई रात में 10-12 कई रात में 15-12 पर का रात हुआ थी जो एक रात में अम्मा जन्नत खातून सजे कुरान जो खत्म पूरो करे वेंदी ये चवे दाबे जी कबर रोशन थे अम्मा जी कबर रोशन थे तो वो कुरान पढ़ हाँ खैर सा मुसीबत टरंदी आ जो कुरान सा कबर रोशन छोटे रहमत जो मरकज कुरान आ वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन ॾाढा कर सुभान अल्लाह कुरान जाओ शफात भी रहमत भी मोमिनन लाए हे कुरान अथन में आ कुरान भी रहमत जो नबी भी रहमत जो न्याणी भी रहमत बीमारी भी रहमत जो मेहमान भी रहमत
तू वने काडे थो रात जो टाइम आ नबी से मक्के पाक जे घिटीअ मां गुज़र कयो आ ॾिठऊं त हिकिड़ी घिटीअ मां रोइण जो आवाज़ थो अचे नबी से उन जे दरवाज़े ते वया हीअं दरवाज़ो खड़कायूं अंदरों जवान रोइंदो निकिरी आयो रोए भी पियो साके भी पियो कदुर कर जतो हिसाब कुरान जो अरे घर वेठे मिलियो आ कदुर कोने हिन कुरान जो कदुर उन्हनि जवाननि खां पुछो जेके तलवारीअ ते पिया अरे मारे तक जाए सीने ते पत्थर जी चकी तभी ज़बान ते कुरान तोखे छा थियो अंदरों निकिरी आयो साके भी दोरोए भी नबी से पुछ निस्ता मारे कंडे मारे छो थो रोए की विकानल गुलाम सुभान अल्लाह हे हाजी साहब ओ मौलाना एहसानुल्लाह ए उस्ताद महरम साहब ए नात खाना ये जमात हे पोड़ान हे जवानन हे अमीरन हे गरीबन अज कुरान जे सडे ते आयान कुरान जो सडो जो जन्नत जो सडो नबी से पुछा था कन छो थो रोए तो असां कान को मुल्क रोए तो कोई रोए असां जो छा पर हा पैगंबर एड़ो नबी रे नहीं जेको जहान अल्लाह जो रहमत बन जी वमार सल्लाक इल्ला रहमतल लिल आलमीन एड़ो नबी मिलो आ जेको जहान अल्लाह रहमत बन जी आयो पंजा तो पंजा जो असां जे नबी बरावन के भी पंजो बनायो तू असां पंजन के भी धिका जाऊं नबी बरावन के पंजो पुछ निस्ता छो थो रोए जे विकानल गुलाम कंडे मारियो चाचा निंड न करे सिद्धो थी वे दीवीअ ते निंड नहीं दी हाँ हित तारा और हित निंड सुजाब थी वे मन का गाल समझ में अचई अमल कर तो कुरान जे करे ही बाख वजूं सिद्धो जन्नत जे दर ते पुजाए वो चौंदई सलामुन अलैकुम जन्नत दे तो कुरान वारा रवाना थींदा पर मलाइक भी सलाम कंदन हे मथे ते कुरान रब भी सलाम तू काडे थो ने निंड के खत्म कर नबी ज़ंगे जे विकानल गुलाम दिया जो बाग जो कम दा कराइन रात जो चवंदा चक्की हला निंड काने तड़ी थोड़ो नबी जे बियो कुछ न थो करे सगाए हिकड़ी गाल कयां तो तू निंड कर तुझे बदरऊं चक्की मां तो हलाया असांजो नबी तू असां पंजन के धिका ॾियूं नबी परावन के पंहिंजो करे हर को चए थो मां मां अजो मुंहिंजा साईं हे हाजी साहब जो बख्त हाजी अब्दुल साहब जो हेड़ा मौलवी गडु थियान काथे पुजन था त काथे पुजनी न था अजो जतो इन जे मथों कुरान जे करे वड फड़ो रहमत जो मींह जीअरन ते रहमत
पर मरी वेलन ते भी रहमत। सुभान अल्लाह कर हिकड़ी रात साईं चक्की हलाई, बी रात, टी रात, अल्लाह हाने पुछा तो करे त साईं तव्हां केरो हो? मां निंड कई मुंहिंजा थक लही आ, तव्हां आयो केरु? वॾो रहमतिल इंसान आहे, हेॾी मुंहिंजी ख़िदमत कई थी, मां ॾाढी निंड कई, मुंहिंजा थक लही आ। नबी साईं था चवनिसि ॾे त ख़बर, इहा त ख़बर ॿुधी हूंदई त मके में नबी पैदा थियो आहे जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद आहे, उहो मां आहियां। सुभान अल्लाह कर ॾाढा ॿ टे ॿारड़ा वेठा, ॿ टे वॾा क़ुरान छिके आयो आहे। मोमिन कीअं घर वेंदो चवंदो उते वञा जाते रहमत वसे थी, रहमत जी खान चयो हे क़ुरान मजीद ज़ियारत कर। जई तई आ ख़बर ॿुधी हूंदई त मके में नबी पैदा थियो आ जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद आ। मा कान मोहम्मद आ त हुजूर जो इखलाक शान ॿुधाइण। खुदा करे निंड में समूरन के नबी जी ज़ियारत थे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाए, मुशरिक के नबी जी ज़ियारत सुभान अल्लाह कर ॾाढा मुशरिक खां अल्लाह भी बेज़ार चो रसूल बड़ा क़ुरान 10 मिनटन में खत्म कंदुसि। आलम घणा ये न त मानियूं खादियूं वरी जुतियूं हथन में न, सभिनी जा बयान ॿुधो। सैयद सगोरो ताज़ो हज तां आयो आहे, हज़रत मौलाना अब्दुल्ला साहब, अब्बासी साहब, पुरानो आलिम वाइज़ी आ, ये ॿिया जेके आलिम वेठा आहिनि ये आहिनि नवां, पर अंदर तव्हांजा ठारे छॾींदा। हिन मां चओ ड्रव मोमिननि जो थींदो ई। बनाला नबी साईं जा ज़ाती, ॿिया लक़ब ॾिनई फरशते मोहम्मद अरशदे अहमद। चई उहो मां, चईंजे उहो तूं आहे त पोइ कलमो पढ़ा त ग़ुलाम बण जा। नबी साईं कलमो था पढ़ाइनि। अल्लाह हाणे पुछा था कनि त तूं केरु आहे? चई क़ौम जो शीदी रंग जो साधो, ज़बान ते हबक, नालो आ मुंहिंजो बिलाल। नबी साईं कलमो पढ़ाए खुशी में नथो मापे, जो त रब जे ज़ात वट न कंहिंजे रंग ते नज़र आ, न माल ते नज़र आ, न हुस्न ते नज़र आ, माड़े तक न ज़मीननि ते, न बंगलनि ते, न पेजारनि ते, न कारनि ते। अल्लाह जी नज़र बाने जे दिल ते आ। इहो माड़े लड़े त मां रब लेखो ई न। हाणे तो जे साईं तव्हां ते क़ुरान भी नाज़िल थियो आ, इन जा मांखे सबक ॾियो। कि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद। सबक मिलियुसि। हाणे घिटीअ में दग में चोयारे में पढ़ंदो तो वटे कुल हुवल्लाहु अहद अहद अहद। यहूदी काफिर मारे करने में जल्दी तो खत्म क्या गालाने की छड़। यहूदी सड़िया हे असां वटि विकान अल्लाह जे तो हिकु रब अहद अहद जे तो हुजूर खां सबक वठी आयो आ क़ुरान जो। यहूदा
भली मारा जो धक्काणो ददल वारी ते लेटाइन पिया सीने ते पत्थर जी चक्की रखी लोफर छोड़ा किची में रसी विझी गीलन पिया तभी पियो चवे आहद आहद ये हथ मथे खणी चो खुदा हिक घणा ॾाढा गला हिक वइलाहुकुम इलाहु वाहिद हिक ॿियो आहे ई कोन असांजो महबूद हिक सुभान अल्लाह चो हाणे बिलाल जे तो काफिर भली मारियो धक्काणो जी धक्को लगे तो ये मुझो ईमान वधंदो तो वने जान भल मुझी हली वने इन सबक के मान विसारींदुस सिद्दीक अकबर आयो हक लज नहीं खबरदार काफिरो हेड़े जवान सा किया था लड़ो हे तो नबी जो आशिका हे तो कुरान जो परवानो इनके धक्का दानो असां वटि विकाण ला जेके पैसा घुरो मां सिद्दीक ॾियां हिनखे मां आज़ाद कराईंदुसि सुभान अल्लाह कर जेके पैसा चओ वाड़ियो आहे सिद्दीक अबू बकर सिद्दीक जो पीउ कुराड़ो हो चवे पियो त सिद्दीक पैसा गरीबन मिस्कीनन ते खर्च तो करे अबू बकर सिद्दीक जी पैसे दे नजर न आई मथे नजर आई त हिन मिस्कीनन जी खिदमत कया मन माखो अल्लाह राजी थे खैरात थिया हाई साहब कया वडरन जे रूह जे सवाब जे पहुंचाण जे खातिर कुरान पढ़ायो आ त अल्लाह राजी थे मन हुन के जन्नत में रब जाए दे ऐ माल रिज़्क में खैर ॾियण वारे जे में अल्लाह बरकत कंदो आ ॾहूण करे मोटाए दी यो पखो बहाने खणी आए हलो हला शाबाश थी असां जी तो पखे दे भी नजर कोने नजर हिन दिलबर दे सुभान अल्लाह कर दादिया सिद्दीक पैसा दिना बिलाल सोने के आजाद कराई जो तो अल्लाह राजी थे रब सिद्दीक जे शान में कुरान की आयत नाज़िल कई जिब्रील ही आयत खणी वन सोने नबी दे अबू बकर के जाओ तो मुझे राजी करने ला बिलाल के आजाद करायो थी मां अल्लाह कुरान में तो जवा तो अबू बकर के भी मां अल्लाह राजी करनो वसयुजन्नबुल अतकल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला बितिगा वजह रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा सिद्दीक जे शान में रब कुरान जी आयत नाज़िल कई समूरा जो सिद्दीक कमायो जे बिलाल के आजाद करायो रब उन सा इन कुरान में तो चे तो तोखे भी राजी कंदुस तो मुझे राजी करने ला बिलाल के आजाद करायो आ तंजे करे अर्ज तो क्या एड़ा कम क्यों जे में रब भी राजी थे रसूल भी राजी थे दुआ करन आयो हां अल्लाह हाजी अब्दुल रऊफ साहब जे इन खैर के खैरात के कबूल फरमा उन जे भाव के अद रसूल बख्श जे कोन जा भाईरा तोड़े आयान उन जो कब्रां बिस्तर जा बाग बना अब्दुल हई रहमतुल्लाह अलैह उन जो कब्रां रोशन फरमा जमात जो अचण कबूल फरमा आलमन जो अचण कबूल फरमा समूरन जी हाज़िरी मंजूर फरमा या अल्लाह ये हिन जा जे गड क्यों थी जन्नत में भी ई गड क जा वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।